बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ में भलीकार मां आहियां जो मेज़बान इम्तियाज़ अली मस्तोई। नाज़रीन अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकु केस आहे पुलिस गर्दी जो ऐं ॿियो आहे वॾेरनि पारां क़ाइमु थींदड़ जेके पंहिंजूं अदालतूं आहिनि जेके कानून हथ में वठी जेके मज़लूम माण्हू आहिनि या कंहिं बि इल्ज़ाम हेठि आयल माण्हू उन्हनि खे दरंदगी जो निशानो बणाइनि था, उन्हनि ते वहशाणियूं तशदुद कयो वञे थो। हिकिड़ो वाक़ियो शिकारपुर में थियो आहे जिते वारसनि मूजिबि ॿिनि नौजवाननि खे 3 ॾींहं अॻु गढ़ी यासीन पुलिस हिरासत में वरितो, जंहिंखां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ हिकु नौजवान पुलिस जी हिरासत में फ़ौत थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त 3 ॾींहं अॻु गढ़ी यासीन पुलिस उन्हनि नौजवाननि खे हिरासत में वरितो। उनखां पोइ ॿिन्ही नौजवाननि ते वहशियाणो तशदुद कयो वियो, जंहिंखां पोइ हिकु नौजवान जेको आहे उहो तशदुद में फ़ौत थी वियो आहे। फ़ौती जेको नौजवान आहे उनजी सुञाणप आसिफ़ पठान जे नाले सां थी आहे। वारसनि मूजिबि आसिफ़ पठान ऐं साजिद खे पुलिस हिरासत में वरितो, 3 ॾींहं ताईं हिरासत में रखियो वियो। जॾहिं इन वाक़े जो इतलाउ वारसनि खे मिलियो त वारसत थाणे ते पहुता त वारसनि चयो आहे त थाणे जो गेट बंदि कयो वियो ऐं उनखां पोइ ॻुझगो में पुलिस जी सरपरस्ती में या पुलिस जे अटालनि जे हुन में पुलिस खे जेको आहे लाश खे पोस्टमार्टम कराए वारसनि हवाले कयो वियो आहे। वारसनि जो इल्ज़ाम आहे त पुलिस तशदुद में हीउ नौजवान फ़ौत थियो आहे। ॿियो मामिलो आहे जेको सिराणी वारे इलाइक़े में पेश आयो आहे। ट्रांसफार्मर लाहिण जे इल्ज़ाम हेठि ॿिनि नौजवाननि खे बदतरीन तशदुद जो निशानो बणायो वियो। इंसानियत सोज़ जेको तशदुद आहे उहो कयो वियो ऐं उन्हनि जा जेके नाज़ुक उज़वा आहिनि उन्हनि में मिर्चूं, पेट्रोल ऐं नसवार विधी वई ऐं न रुगो तशदुद कयो वियो, पर हिन जेको दर्दनाक वाक़ियो आहे हिन जी वीडियो रिकॉर्ड करे सोशल मीडिया ते वायरल बि कई वई। हिन वाक़े में अञा ताईं छा थियो आहे इन्हनि ॿिन्हिनि मामलनि ते तफ़सीली तौर ते ॻाल्हाईंदासीं। शिकारपुर मां असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि ज़ाहिद नून साहब, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु असांजा सिराणी मां रिपोर्टर आहिनि यूसुफ मंधरो साहब, उहे असांखे जॉइन कंदा। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति जेका आहे उहा ज़ाहिद नून खां कंदासीं। ज़ाहिद साहब, ही छा मामिलो आहे? पुलिस गर्दी जूं असां पहिरियां बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया ॾिसी चुका आहियूं ऐं सदाईं थींदो ईअं आहे त अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि खां पोइ उन्हनि पुलिस एहलकारनि खे या जेके एहलकार या ऑफिसर मुलविस हुजनि था उन्हनि खे बचाइण जी कोशिशि थींदी आहे। 3 ॾींहं खां जीअं वारस चवनि पिया त हीअ 2 नौजवान गिरफ़्तार हुया, त हीउ नौजवान कीअं फ़ौत थियो आहे? पोस्टमार्टम रिपोर्ट का आई आहे? तव्हांजी वारसनि सां का ॻाल्हि ॿोल थी आहे हिन हवाले सां? ज़ुल्म ते हमेशह ईअं माण्हुनि सां गॾु रहंदी आहे, पोइ उनजे ज़ुल्म कंदड़ केर बि हुजे उनखे वाक़े करण लाइ ऐं मज़लूम सां गॾु रहंदी आहे। हीअ बि हिते शिकारपुर ज़िले जे गढ़ियासीन शहर में हिकु ॾुखईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। हाणे हीअ थोरो ज़िक्र कंदो आहे त गढ़ियासीन जेको शहर आहे उहो गढ़ियासीन मामूली शहर न आहे। मरहूम सिंध असेंबली जो स्पीकर आगा सिराज खान दुरानी जेको गवर्नर हुयो, 3 दफ़ा सिंध असेंबली स्पीकर रहियो ऐं हुनजो चाचा हुनजा बाबा साईं बि सिंध असेंबली स्पीकर रहिया आहिनि। हीअ जेका वाक़े जी शुरूआति थी आहे उहा सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस रिटायर्ड आगा रफ़ीक दुरानी जंहिंजे घर ते फायरिंग थी, दरवाज़े खे फायरिंग थी, पाण कोन हुया, मुल्क खां ॿाहिरि हुआ। तक़रीबन 18 जुलाई जे लॻभॻि हीअ वाक़ियो ॿुधायो था वञनि। उते फायरिंग करे गोली हिकिड़ी फिटी करे विया या उन में पने में वेड़े रखी आहे। उन में RSO ॿुधायो पिया रेगुलेशन आर्मी या जेको बि उहो नालो ॾियनि था कंहिं तंज़ीम जो, कोई कचनि अखरनि में लिखियलु आहे, उन्हनि ते गैर महज़ूब ॿोली लिखियलु आहे त गोली ॾींदी छा बि ॾींदो। ऐं इन खां पोइ हफ़्ते 8 ॾींहं 10 ॾींहंनि खां पोइ हाणे खां 3-4 ॾींहं अॻु यानी 18 जुलाई ते आगा रफ़ीक दुरानी जेको सिंध हुनजा स्पीकर रहिया आहिनि सुप्रीम कोर्ट जा साबिक़ा चीफ जस्टिस, ऐं उन खां पोइ हाणे खां 3-4 ॾींहं अॻु नेशनल बैंक ते नामालूम हथियारबंद आहे उहो फायरिंग करे विया, जेके दरवाज़े खे फायरिंग थी। उन खां पोइ जवाबदार फ़रार थी विया ऐं पोइ FIR दाख़िल थी। आगा रफ़ीक दुरानी साहिब जी बि FIR यानी जेका 18 जुलाई ते वाक़ियो थियो उहा मजमूई तौर ते FIR बाद में दाख़िल थी, जंहिंखां पोइ पुलिस बर वक़्तु गिरफ़्तारी कयूं। गढ़ियासीन पुलिस 2 जेके नौजवान आहिनि उहे पठान बिरादरी बाबर यानी सां तालुक़ु रखनि था पिया। उनमें हिकिड़ो आसिफ़ जेको मरहूम फ़ौत थी वियो आहे पुलिस गर्दी में, ऐं नंबर 2 त साजिद जेको अञा ताईं पुलिस जी हिरासत में आहे। हीअ जेको फ़ौतगी वारो गिरफ़्तारी खां पोइ हीअ हवालु हले पियो त आगा साहब यानी आगा रफ़ीक साहब रिटायर्ड चीफ जस्टिस साहब खे इतलाह ॾिनो वियो त जेके हीअ जवाबदार आहिनि इहे तव्हांजे वाक़े में मुलविस आहिनि, पर हू जेके आगा रफ़ीक जो मौक़िफ़ साम्हूं आयो त मां इन मां मुतमिन न आहियां।
जेसि ताईं हक़ीक़तूं साम्हूं अचनि मां जंहिंमां मुतमिन सां पोइ केस दाख़िल कराईंदुमि। बाक़ी जेको वाक़िया थिया आहिनि उन्हनि जी पुलिस शफ़ाफ़ तरीक़े सां जांच करे। थियो ईअं त पुलिस हिननि खे गिरफ़्तार कयो, गिरफ़्तार थियण खां पोइ हिकिड़ो जेको नौजवान आहे उहो नामालूम वक़्त ते फौत थी वियो, जंहिंखां पोइ हुनजो पोस्टमार्टम थियो। पोस्टमार्टम अञा ताईं रिपोर्ट पधरी कोन आई आहे, पर जेके मुख़्तलिफ़ रुखनि खां थिए पई, जेके वारस आहिनि उहे चवनि था तशदुद थियो आहे। ॿिए हंधि इहे बि इतलाह त हीउ जेको नौजवान हो इंसुलिन ते हलंदो, काफ़ी वक़्त खां वठी हुनखे शुगर जी बीमारी या अहिड़े के हुन में आरज़े में मुब्तला हुयो। पर जेको वाक़ियो थियो आहे उहो थाणे जे अंदरि थियो आहे। थाणे जे अंदरि वाक़िए थियण खां पोइ जेको उन वक़्तु एसएचओ हो निंदवानी, हिदायतुल्लाह निंदवानी, उनखे हटायो वियो या मोकल ते हलियो वियो। उन खां पोइ नओं एसएचओ गॾियासीं ते बिजारानी को मुक़ररु थियो आहे जेको जांच करे थो पियो। यानी ॿिन्ही वाक़िअनि जी पुलिस जांच करे थी पई। एसएसपी शिकारपुर मूजिबि त जेको बि कुझु थियो आहे उनखे असां मेरिट जे बुनियाद ते खणंदासीं। जेकॾहिं जहिड़े बि क़िस्म जी का इहा हिरासमेंट में पहुची आहे या जेको बि जीअं चयूं आहिनि उनजो लीगल एक्शन थींदो। पर पुलिस जो हिकिड़ो मौक़ो पवंदो आहे त लीगल एक्शन थींदो ऐं लीगल एक्शन कहिड़ो थिए थो उहा त हिकिड़ो त जेका पोस्टमार्टम रिपोर्ट जंहिं महिल पधरी थींदी त फौतगी शामिल थिए आहे, या दिलि जो दौरो पियो आहे या को तशदुद थियो आहे। बज़ाहिर जेके ॻाल्हियूं आहिनि वारसनि जो ई मौक़ुफ़ आहे त तशदुद थियो आहे, ॿिए तरफ़ां का अहिड़ी रिपोर्ट साम्हूं न आई आहे। बहरहाल जेके ही गिरफ़्तार थियल हुया उहे शक जे बुनियाद ते गिरफ़्तार थियल आहे। जेका FIR थियल आहे उहा ॾाढी ॾुखियईंदड़ ॾुखी FIR संगीन ते कलमनि में FIR दाख़िल थिया, जंहिंजो डपु ख़ौफ़ी हुजणु खपे। ॿियो ही आगाह साहब जेके रशीद साहब जंहिं आहिनि उहे आम माण्हू कोन के, या आगाह सिराज खान मरो मदुरानी जो ई शहरु आहे। गड़िया सिंध में जेको शहरु आहे उहो वॾो तमामु पस मंज़र रखे थो। पठान कम्यूनिटी या जेके आहिनि दुरानी या बाबर फैमिली, जंहिंसां बाबर फैमिली जो ई फ़र्क़ु आहे जेको फौत थी वियो आहे। बहरहाल हिननि जे पुठियां का एॾी संगीन नोयत जी वारदात बि कोन्हे के जेके जवाबदार तौर गिरफ़्तार कया विया आहिनि शक जे बुनियाद ते। उन ते के संगीन नोयत या केस बि कॾहिं का साम्हूं न आया आहिनि, न को वधीक वारदात में। पर हीउ जेको वाक़ियो थियो आहे उन में सारी या वारदात जी जेका नोयत आहे उहा इंतिहा तमामु वॾी आहे। यानी हिकिड़े वॾी सतह जे शख़्सियत जे घर दर ते फायरिंग करे गोली फिटी करे वञणु, ॿियो नेशनल बैंक ते फायरिंग करणु, सिधो सओं ई दहशतगर्दी जे नोयत वारा वाक़िया आहिनि। हाणे उहे छो थिया आहिनि ऐं कीअं थिया आहिनि, पर जेका पुलिस गिरफ़्तार कया आहिनि उहे त हिकिड़ो त अलाह खे प्यारो थी वियो, पुलिस ते इल्ज़ाम आहे त तशदुद में बि अञा गिरफ़्तार थियो आहे। पुलिस जेको एसएचओ उन वक़्तु जेको मौक़ो ॾिनो आहे त हिननि एतिराफ़ कयो आहे, पर पुलिस वटि जेकॾहिं ज़ाहिद उनखे बि वठी 2 कलाक विहारींदी त पोइ जेको चवंदो तेको मां ॾोह क़बूल कंदुमि। अहिड़े क़िस्म जूं खोड़ वारदातियूं थियूं आहिनि। पोइ पुलिस जे आॾो भवक हा कंदा आहिनि, सौ चोट कंदा आहिनि, पर कुझु वक़्त खां पोइ जॾहिं कोर्ट में पेश थींदा आहिनि बाक़ाइदगी सां चालान थी वेंदा आहिनि त उन बयान खां फिरी वेंदा आहिनि त असांखे पुलिस तशदुद थियो। जेके हक़ीक़तूं बि आहिनि, हा ईअं न आहे त को उहे दुआर में एतिराफ़ कयो आहे, उहे हूंदा बि आहिनि पोइ फिरी वेंदा आहिनि। पर खोड़ अहिड़ियूं हुजनि त पुलिस जे साम्हूं कंहिंखे बि इहा ज़रूरत न हूंदी आहे, जंहिं महिल गिरफ़्तार थिए थो तंहिं महिल हा करे थो। बहरहाल ही ॾुखींदड़ वाक़िया आहिनि जंहिंमें हिकु नौजवान फौत थी वियो आहे, उनजी अञा FIR दाख़िल या का बि साम्हूं न आई आहे। ऐं जेको शरीयत कोर्ट जो रिटायर्ड जस्टिस आगा रफ़ीक उन IG सिंध सां ई मुलाक़ात कई आहे। पर हीअ बि तव्हांखे ॿुधायां त IG सिंध बि जेको आहे जावेद आलम उडो साहब उहो आहे जकमबाद ज़िले जो, पर गड़िया सिंध तालुके जी सरहदी इलाइक़े सां हुनजो ॻोठु आहे। यानी ज़मीदारियूं हिननि जूं दुरानी बाबर या पठान कम्यूनिटी या शिकारपुर जा जेके भयो फैमिली आहिनि या ॿियूं जेके बि कम्यूनिटियूं आहिनि उन सां ज़मीदारियूं गॾियल आहिनि, सरदारियूं गॾियल आहिनि। उन करे उन वटि सॼी ॻाल्हि साम्हूं अची वई हूंदी। IG सिंध वटि हिकु त पुलिस आहे, उनखे ISP ज़रूरु रिपोर्ट ॾिनी हूंदी। ॿियो जेका आगा रफ़ीक साहब हुन सां मुलाक़ात कई आहे उनखे सभु शयूं ॿुधायो हूंदे त हक़ीक़त हीअ खां हीअ आहे। यानी 44 जॾहिं थी संगीन नोयत जी वारदात थी आहे, यानी रिटायर सचिव शरीयत कोर्ट जे जज ते फायरिंग थी आहे, नेशनल बैंक ते फायरिंग थी आहे। उनखे एतिरो सिंपल वरितो वियो आहे जो जेके माण्हू पकड़िया आहिनि ख़बर न आहे या त हुननि जेकॾहिं का बि ॻाल्हि आहे त अणॼाणाई आहे या एॾी संगीन नोयत जी वारदातियूं कयूं अथऊं जेका ॾुखींदड़ सुरताल आहे। बहरहाल हक़ीक़तूं अञा साम्हूं ईंदियूं वञनि थियूं। हिकु हक़ीक़त इहा साम्हूं ईंदी जंहिं महिल इहा रिपोर्ट पधरी कढी मेडिकल रिपोर्ट त उनजे मौत जो कारण छा आहे, दिलि जो बीहन आहे या जेको बि सबबु आहे, बहरहाल बज़ाहिर तशदुद आहे। ॿियो जंहिं महिल FIR दाख़िल थिए थी, कहिड़ी दाख़िल थिए थी, ज़रूरु
इन जेको फौत थी वियो आहे पुलिस जे तशदुद में ज़रूरु FIR दाख़िल थींदी, सरकार दाख़िल करे उनजी कस्टडी में जेको बि सबबु ॼाणाए या वात दाख़िल कराए जेको इल्ज़ाम हुननि था अॻूणे ते चयो हिदायत अला निंदवानी ते त उन करायो आहे या उन जेका टीम आहे या फिरियादी जंहिं ते बि आहिनि। हाणे फिरियादी कंहिं ते केस दाख़िल कराइनि था पिया, बहरहाल हीउ सॼो पठाण फैमिली जे घर में ॼणो ॾोह बि उन्हनि जो थियो आहे, केस बि उन तरफ़ वियो आहे। हाणे हक़ु आहे या ना हक़ु आहे, जेसिताईं इहे ॿई शयूं ज़ाहिर न थींदियूं, हिकु वारसनि जी फरियाद कंहिं ते दाख़िल कनि था, ॿियो जेका मेडिकल रिपोर्ट साम्हूं अचे त मौत जो कारण छा आहे, उन खां पोइ वधीक हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं जेका KTN वरी बि नाज़िम जे साम्हूं रखी। अच्छा ज़ाहिद, जीअं तव्हां ॻाल्हि कई, जेके केस आहिनि, जेके मामला तव्हां ॿुधाया, बिल्कुलु उहे ख़तरनाक नोइयत जा आहिनि। रिटायर्ड चीफ जस्टिस जे घर ते फायरिंग हुजे या सरकारी बैंक ते फायरिंग हुजे, सिधी सही दहशतगर्दी वारो मामिलो आहे। जेकॾहिं पुलिस एॾे हाई प्रोफाइल मामले में कंहिंखे हिरासत में वरितो हुयो या उन्हनि खे शक हुयो त ज़रूरु उन्हनि वटि को मवाद हूंदो, को डेटा हूंदो, का उन्हनि वटि इंफॉर्मेशन हूंदी, के सबूत हूंदा। जेकॾहिं इहे नौजवान जेके गिरफ़्तार थिया, जिन मां हिकिड़ो पुलिस जी हिरासत में फ़ौत थियो आहे, उहे मुलविस हुआ, त छा पुलिस सहाफ़िन आॾो उन्हनि मां के सबूत रखिया आहिनि त हीउ माण्हू हिन तरीक़े सां हीउ जियो फेंसिंग आहे या हिननि जो फ़ोन रिकॉर्ड आहे या हिननि जी लोकेशन उते जी आई आहे, का CCTV का शइ सहाफ़िन ॾाढो ऑफिशियली या अनऑफिशियली क्लेम करे सघी आहे, ॿुधाए सघी आहे त हीउ माण्हू हुन में इन्वॉल्व हुया। जेकॾहिं हीउ इन्वॉल्व न हुया त हीउ त सिधो सओं इन्हनि माण्हुनि सां बि सिधी सही दुश्मनी आहे त हिकु आम माण्हू खे दहशतगर्दी जहिड़े ख़तरनाक केसनि सां जोड़ियो वञे त इन्हनि जो त कैरियर ख़राब थी सघे थो। हिकिड़ो त फ़ौत थी वियो, बाक़ी जेको नौजवान ज़िंदा आहे। इम्तियाज़, तव्हां जेका ॻाल्हि कयो था इहा तमामु अहमियत वारी ॻाल्हि आहे, पर असां रिपोर्टरनि खां वधीक पुलिस खां वधीक जेको जंहिंजे घर ते फायरिंग थी आहे उहो शरीयत कोर्ट जो रिटायर्ड चीफ जस्टिस आहे। ऐं जस्टिस आहे उहो सिंध हिन पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन रहियो आहे। उन खां सवाइ ॿियनि उहिदनि ते अहम उहिदनि ते रहियो आहे। हुनखे ॾोह जी नोयत केस हलाइणु ऐं शायदि कीअं वठनि, कहिड़ी हक़ीक़त थी सघे थी, असां खां वधीक खोड़ अवियर आहे। जंहिंखे ॿुधायो वियो हो पुलिस मूजिबि त हीअ तव्हांजा जवाबदार आहिनि, हुन इहे ई सुवाल जेके इम्तियाज़ मोस्तोई सम्झणु चाहे थो, माण्हुनि खे ॿुधाइणु चाहे थो, उहे ई सुवाल पुलिस खां हुन कया। हाणे SP खां कया था या कंहिंखां त मूंखे को एविडेंस ॾियो जंहिंमें मूंखे पक पवे त हे वाक़ई जवाबदार आहिनि, पोइ जेके बि आहिनि त उन्हनि खे थियणु खपे। पर एतिरो वक़्तु न गुज़रियो, ईअं जेको SHO आहे उन पंहिंजी पुलिस खे ॿुधायो त हिननि एतिराफ़ कयो आहे ऐं नौजवान जी वरी फौतगी यानी ॾींहुं बि न पियो आहे या कुझु कलाक पिया आहिनि जेका पोइ थी वई आहे। ऐं जेका आज़ाद रफ़ीक साहिब जेको मौक़ुफ़ साम्हूं आयो हो, उन चयो त मां के जेसिताईं हक़ीक़तूं साम्हूं न ईंदियूं मां मुतमिन न थींदुमि, मां कंहिंजे ख़िलाफ़ छो FIR दाख़िल करायां। बाक़ी जेको बि जवाबदार आहे उनखे सज़ा अचणु खपे। हीअ जेका ॻाल्हि आहे उहा अञा ताईं साम्हूं न अची सघी आहे, न अहिड़ो एविडेंस अची चुको आहे जंहिंमें साबित थिए त उन जवाबदारनि का शइ अहिड़ी ॾिनी आहे त हू हे पिस्टल आहे या जेका जियो फेंसिंग या अञा अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि जंहिंसां कई हुजे। छो त जॾहिं जवाबदार वारदात कंदो आहे, हीअ वॾी जंहिं नोयत जो ॾोह थियल आहे उहा मामूली ॻाल्हि न आहे। यानी तव्हां रिटायर्ड चीफ जस्टिस ते जेकॾहिं फायरिंग कयो था, उन ते अहिड़े क़िस्म जो थ्रेट कयो था पिया त उनजो वॾो पस मंज़र हूंदो न, आम त न हूंदो न, या त कोई मामूली ॻाल्हि आहे ईअं कंहिं भोग कयो आहे। पर हीअ जेका जंहिं क़िस्म जी वारदात थियल आहे उन में पुलिस अञा ताईं जवाबदार जेके शक जे बुनियाद ते गिरफ़्तार कयल उन मां को बि एविडेंस साम्हूं न अची सघियो आहे त हे वाक़ई जवाबदार आहिनि या न। बिल्कुलु ठीकु आहे ज़ाहिद, हीउ मामिलो त हिते आहे। हिकु ॿियो मामिलो बि आहे शिकारपुर में, उते बि जेको खानपुर जो इलाइक़ो आहे, उते हिकु नौजवान ते जेको फ़ौत थियो आहे त वारसनि जो उन में बि पुलिस ते इल्ज़ाम आहे त उहो पुलिस हुन नौजवान खे ॿोड़े मारियो आहे। हिकु ॿियो मुक़ाबिलो जंहिंमें 3 ॾोहारी मारिजी आहिनि। त शिकारपुर में मजमूई तौर ते अमन अमान जी सूरत हाल खे ऐं पुलिस जो जेको रवैयो आहे, जीअं पाण ॾिसूं पिया हिन केस में त हाई प्रोफाइल केस में बि अञा ताईं का वाज़े तौर ते पुलिस का शइ न अवाम खे, न ई पंहिंजे आला ऑफिसरनि खे, न ई चीफ जस्टिस साहब जेके रिटायर्ड आहिनि उन्हनि खे मुतमइन करे सघी आहे। त ओवरऑल शिकारपुर में पुलिस जो रवैयो छा ईअं ई थी वियो आहे त मतिलबु कंहिंखे बि गिरफ़्तार करे उन्हनि खे हिरासत में रखियो वेंदो केतिरनि ॾींहंनि ताईं बग़ैर कंहिं एंट्री जे, बग़ैर कंहिं कानूनी कार्रवाई जे, ऐं उनखां पोइ अहिड़े क़िस्म जा जॾहिं वाक़िया थियनि था, वारिस दाह कूक कनि था, त उनखां पोइ वरी इंक्वायरीज़ शुरू थियनि थियूं। फॉर्मली तव्हां ऐं असां बहितर सम्झूं था त रुॻो जेको ऐलान कया वेंदा आहिनि, लेटर कढिया वेंदा आहिनि, इंक्वायरी शुरू थींदी, कानूनी कार्रवाई थींदी, पर उहे रुॻे कागज़नि जी हद ताईं महदूद हूंदी आहे, का कार्रवाई थींदी असां ॾिठी न आहे। त ओवरऑल मजमूई तौर ते शिकारपुर में छा सूरत हाल आहे? इम्तियाज़ ॻाल्हि हीअं हूंदी आहे त हर हिकु ॾोह जी
पंहिंजी नोयत हूंदी आहे, पंहिंजो रुख हूंदो आहे। संघ हुकूमत जी सिरेंडर पॉलिसी शिकारपुर खां शुरू थी, सिरेंडर पॉलिसी जे पस मंज़र में अरबे रुपया ख़र्च थियो हूंदो, जेको ॾोहारनि खे ख़तमु करण लाइ उन्हनि खे कानून जे दाइरे में आणण लाइ उहो ख़र्च थियो आहे, जंहिंजा पॉज़िटिव नतीजा अची चुका आहिनि, के गिरफ़्तार थी विया आहिनि। हाणे असां वटि अगवा बराए तावानो भुंग ख़ातिर या रोड ब्लॉक करे फुर करण वारियूं वारदातूं या धारा उहे कोन्हनि। बाक़ी जेके ॿी स्ट्रीट क्राइम आहे, चोरियूं आहे, या जीअं आगा साहब जे घर ते फायरिंग थिया, अहिड़े क़िस्म जा मामूली वाक़िआ कोन्हनि। ऐं भते खोरी वारो बि अंसर थोरो सको न, पर चङे वापारियुनि खे मुख़्तलिफ़ नुक़्तनि ते ख़रीद जा ॻाल्हियूं जेके अंदरूनी तौरु हूंदियूं आहिनि पर ज़ाहिर घटि थींदियूं आहिनि, पोइ उन में उहो हर हिकु उन शइ सां हली किथे ॾे वठि कंदो आहे, किथे दाह कंदो आहे, किथे फूको कंदो आहे, उन जे साम्हूं ईंदियूं आहिनि। हिकिड़ो इहो आहे त सिलेंडर पॉलिसी सबबि बज़ाहिर जेको आहे उहो चङी सुरताल साम्हूं आई आहे। ऐं ॿी जेका ॻाल्हि कई तव्हां, ही जतो ई चकाणी पारे जेको माण्हू ॻोड़े मारे आहे, इहो जेका हिंसनि में चई आहे त जतों जो पाण में को जहिड़ो झगड़ो आहे उहे इल्ज़ामबाज़ी थींदी रहंदी आहे, उहो ॿुॾी फौज थियो आहे या ॿोॾे ॿारे वियो आहे, पर उहे पस मंज़र मां पुरानी जेका वाबस्तगी दुश्मनी बि आहे। ऐं हू भारत पुलिस जे मथां बि चाहिनि, उहो पुलिस वारो केरु आहे छा आहे। बहरहाल इहा अहिड़ी मुंझल वारदात आहे जंहिंजी वरी बि पुलिस खे जांच थियणु खपे त उहो नौजवान जेको आहे उहो ॿुॾो कीअं पहुची वियो आहे, या कचे जा माण्हू पाण इशारा हूंदा आहिनि तो ॿुधो आहे। ज़ाहिर आहे हुनखे ॻोल्हियो वियो आहे, पर उनजी का ज़ाती दुश्मनी आहे या ॿियो को ॻाल्हि आहे, उहा अञा जांच हले थी पई, उहे साम्हूं न आयूं आहिनि अञा ताईं ॻाल्हियूं। ऐं बाक़ी आगा साहब वारो इहा ॻाल्हि अॻ में ज़िक्र करे आयासीं, जेके सिलेंडर पॉलिसी तहत जेके केस थिया हुआ, उन मां बि हिकिड़ो वरी कुझु ॾींहं अॻु तेगानी आहे उहो भॼी वियो आहे, उनखां पोइ पुलिस उहा कार्रवाइयूं करे पई। ॿी ॻाल्हि बि थी आहे त गुज़िरियल ॾींहुं यानी काल्ह हिकु नापरकोटी हद में वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें पुलिस एहलकार हिकिड़ो ज़ख़्मी थियो आहे ऐं उन मुबैना मुक़ाबले में 3 जेके आहिनि उहे मारिजी आहिनि। 2 जासरी बिरादरी सां तालुक़ु रखनि था, हिकिड़ो तेगानी बिरादरी सां तालुक़ु रखनि था। पुलिस मूजिबि ते धाड़ियल आहिनि ऐं उनजे मथां केस जेके दाख़िल थियल आहिनि मुख़्तलिफ़ उन्हनि ते। हाणे पुलिस जो चवणु आहे त असां अहिड़े क़िस्म जूं क़ुर्बानियूं ॾियूं था, उन मां ज़ाहिर आहे जंहिंमें पुलिसियूं शहादतियूं थियनि थियूं, पुलिस ज़ख़्मी थिए थी त पुलिस कमु करे थी, जेको ज़िक्र कयमि मारिजी आहिनि 2 जासरी ऐं हिकु तेगानी, उनजे मथां बि केस दाख़िल थियल आहिनि। पर जेको सरेंडर थियो हो उहो वरी कोर्ट मां भॼी वियो आहे। इहा हिकिड़ी अजीब हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेको संगीन हिते केस में गिरफ़्तार थियल हुजे, पुलिस जी वरी आहे हिकिड़ी एतिरी अणपूराई ॾेखारिजो, उनजे ख़िलाफ़ पुलिस वारे जे ख़िलाफ़ केस दाख़िल थियो आहे, उहे जेल बि हलिया विया आहिनि, पर जेको भॼी वियो आहे पुलिस कस्टडी में जॾहिं ॾोहारी भॼी वञे त यानी सरेंडर कंदड़ जी मर्ज़ी आहे त असां हथियार पिटा करे पुलिस वटि वञूं, वारा जंहिं महिल मर्ज़ी पंहिंजी तंहिं महिल भॻा वञूं। इहो पुलिस हिकिड़ो दाग़ आहे। पुलिस एतिरी सिक्योरिटी सख़्तु करे घटि में घटि जेको पकड़ियल आहे ॾोहारी उहो त न भॼी वञे। बहरहाल ओवरऑल जेका सूरत हाल आहे उहा का तसली बख़्श कोन्हे का, जंहिंमें असां 100% चऊं बाक़ी ही ज़रूरु थियो आहे त सिलेंडर पॉलिसी तहत जेका अरबे रुपया ख़र्च थिया आहिनि, जेका ऑपरेशन थी आहे, उनमें अगवा बराए तावान भुंग ख़ातिर जेके शयूं हूंदियूं या के उल्क मुल्क जा यानी चइनी सूबनि मां ॾोहारी माण्हुनि खे घुराए बंदि रखंदा, उहे शयूं बंदि थियूं आहिनि। रोडिंग जेका वरी राबरी आहे उहा बंदि थी आहे। बाक़ी जेके स्ट्रीट क्राइम आहे, माण्हुनि खे तकलीफ़ ज़रूरु आहे, उहा मामूली ॻाल्हि न आहे। हल्को जेके भुंग जूं जेके आहिनि वापारियुनि सां ज़्यादतियूं या जेको ॾाढो मुड़ुसु आहे उहो कब्ज़ा करे थो कब्ज़ा कंदा गॾु पंहिंजी मिल्कियतनि ते, यानी अहिड़े क़िस्म जी सूरत हाल ज़रूरु आहे, ॾाढा मुल्की आहे, आइडियल सूरत हाल कोन्हे। पर जेकॾहिं माज़ी खे ॾिसंदासीं त उन मूजिबि शिकारपुर ज़िले अंदरि लहंदा सूरत हाल बहितरी तरफ़ आहे, पर उहा कंहिं महिल मटिजी सघे थी या कंहिं महिल अञा वधीक बहितर सघिजे थी, उहो पतो कोन्हे। बिल्कुलु ठीकु आहे। ज़ाहिद नून साहब, शिकारपुर जी सूरत हाल ते ख़ासि करे हीउ जेको गढ़ी यासीन में वाक़ियो थियो आहे, बैकग्राउंड उनजो इहो आहे त अॻूणे चीफ जस्टिस ते जे घर ते फायरिंग थी ऐं नेशनल बैंक ते फायरिंग थी, उन इल्ज़ाम में इहो केस सिधो सो दहशतगर्दी जो आहे। हुन केस जे इल्ज़ाम में 2 नौजवाननि खे पुलिस अञा ताईं जेके शयूं साम्हूं आयूं आहिनि त बिना सबूतनि जे उन्हनि खे हिरासत में वरितो। शक जी बुनियाद ते 3 ॾींहंनि ताईं उहे 2 नौजवान आसिफ़ ऐं सजाद पठान पुलिस वटि रहिया, जंहिंखां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ आसिफ़ पठान फ़ौत थी वियो। पुलिस मूजिबि अञा ताईं
जेको आहे उन मौत खे तिबई मौत करार ॾिनो पियो वञे, पर वारसनि जो चवणु आहे त उनखे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो वियो आहे। जीअं ज़ाहिदुन साहब ॿुधायो त नौजवान बीमार हुयो, इंसुलिन ते हुयो ऐं उनखां पोइ हू फोत थियो आहे, पर अञा ताईं वाज़े तौर ते मौक़ुफ़ जेको आहे उहो पुलिस जो साम्हूं नाहे अची सघियो। न ई उन्हनि जो क्रिमिनल रिकॉर्ड, न ई इन्हनि केसनि ॿिन्ही दहशतगर्दी जा जेके ख़तरनाक तरीन केस आहिनि उन्हनि सां उन्हनि जी लाॻापिल का शइ, को सबूत, का शइ अञा ताईं पुलिस पेश नाहे करे सघी। SSP शिकारपुर मूजिबि हिन वाक़े जी जांच कई पियो वञे। जेको SHO आहे जंहिंजी अॻुवाणी में इहे नौजवान गिरफ़्तार थिया हुआ, उहो या त मोकल ते हलियो वियो आहे या उनखे हटायो वियो आहे। नओं SHO ते मुक़ररु कयो वियो आहे जेको इन मामले जी जांच करे पियो। प्रोग्राम में टाइम थियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, हाज़िर थियूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हि ॿोल कयूं पिया त शिकारपुर में पुलिस हथां गिरफ़्तार ॿिनि नौजवाननि मां हिकु नौजवान फोत थियो आहे। वारसनि पारां पुलिस ते तशदुद हणी जेको आहे नौजवान खे मारण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। वारसनि मूजिबि 3 ॾींहं अॻु गढ़ी यासीन पुलिस साजिद ऐं आसिफ़ पठाण खे हिरासत में वरितो, गिरफ़्तार कयो ऐं उनखां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ नौजवान आसिफ़ पठाण जेको आहे उहो पुलिस जे तशदुद में फोत थियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान तिबी मौत जेको आहे उनजो मौत थियो आहे। इन वाक़े जी जांच जेका आहे उहा शुरू कई वई आहे। ॿिए तरफ़ हिकु अफ़सोसनाक वाक़ियो सीराणी में पेश आयो आहे, जिते बासर वॾेरे पंहिंजी अदालत क़ाइमु करे छॾी आहे। चोरी जे इल्ज़ाम हेठि 2 ॼणनि खे कपिड़नि खां आजो करे बदतरीन तशदुद जो निशानो बणायो वियो आहे। वॾेरे पारां अली मोहम्मद ऐं मौला बख्श मंदरो ते बदतरीन तशदुद कयो वियो। नाज़ुक उज़नि में पेट्रोल, नसवार ऐं मिर्च विधा विया ऐं हीउ जेको मामिलो आहे न रुॻो उन्हनि नौजवाननि ते, उन्हनि माण्हुनि ते तशदुद कयो वियो, पर उन्हनि जी वीडियो रिकॉर्ड कई वई ऐं उहा सोशल मीडिया ते वायरल थी, जंहिंखां पोइ सियासी समाजी जेके धुरियूं आहिनि उन्हनि पारां हिन मामले ते सख़्तु तनक़ीद करे इन्हनि मुलविस जेके माण्हू आहिनि तशदुद में उन्हनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई जी घुर कई पई वञे। हीउ मामिलो छा आहे, कॾहिं पेश आयो ऐं उन्हनि माण्हुनि ते छा इल्ज़ाम हुयो, असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि यूसुफ मंदरो साहब, रिपोर्टर आहिनि सिराणी मां, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। वरी महिरबानी यूसुफ, हीउ छा मामिलो आहे, कॾहिं हीउ वाक़ियो पेश आयो ऐं हीउ जेके माण्हू आहिनि उन्हनि ते छा इल्ज़ाम हुयो ऐं उनखां पोइ छा पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा मौजूदु न आहिनि जो हीउ माण्हुनि पंहिंजी अदालत क़ाइमु करे इन्हनि माण्हुनि ते बदतरीन जेको आहे तशदुद कयो आहे ऐं उनखां पोइ उन्हनि जी वीडियो रिकॉर्ड कई वई आहे ऐं उहा सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे, त इन खां पोइ छा पुलिस इन मामले में मुतहरिक थी आहे, इन वाक़े में मुलविस को माण्हू गिरफ़्तार थियो आहे अञा ताईं? जी, जीअं त बदीन जे ॾाखिणी पट्टी सिराणी ॻोठ भुगड़ा मेवण में हिकु तमामु अफ़सोसनाक वाक़ियो थियो। बिजली जे ट्रांसफॉर्म चोरी जे मामले तां बासर वॾेरे पंहिंजे ओताक ते अदालत क़ाइमु करे 3 जवाबदारनि मौला बख्श मंदरो, अली मोहम्मद मंदरो, वली मोहम्मद मल्हा खे पकड़े उते विहारे ऐं उन खां पोइ उनखे बदतरीन तशदुद कयो ऐं उनखे कपिड़नि खां आजो करे उनखे पंहिंजो वीडियो भरियो वियो, उनखे मिर्च विधा विया, नसवार विधी वई, बेदर्दी सां उनखे राति देरि सां उनखे तक़रीबन 2-3 कलाक उनखे तशदुद करण खां पोइ उनखे 2 ॼणनि खे पुलिस जे हवाले कयो। हिकिड़ो अमरा गाइब आहे, हिकु अमरा जेको मल्हा बिरादरी सां तहलक रखे थो, वली उन्हनि खे उन छॾे ॾिनो, बाक़ी 2 ॼणनि खे उन्हनि बदतरीन तशदुद करण खां पोइ उनखे पुलिस जे हवाले कयो, जेके उहे हिन वक़्तु जेल में आहिनि। ऐं उनखां पोइ हितां जे समाजी उन्हनि जी वीडियो भरी वई, वीडियो 2 ॾींहं खां पोइ वीडियो वायरल थी, जंहिंखां पोइ हितां जे समाजी धुरियुनि ऐं इंसान ॿियनि तमामु हाई गुड़ा कई, वीडियो वायरल थियूं ऐं ख़बरूं केतिरनि ॿियूं नशर कयूं मसइला। उन खां पोइ जीअं थी करे उन ते सख़्तु दवा खां नेठि राति 3 बजे धारे जॾहिं उनजा पंहिंजो औरतूं मुतासिर दुर जो औरतूं ऐं मर्द मुसलसल SP ऑफिस अॻियां धरूं वञी वेठा ऐं उन खां पोइ राति देरि सां 2:30 बजे 9 जवाबदारनि ते FIR दाख़िल थी आहे। FIR दाख़िल थियण खां पोइ पुलिस सुबुह खां जो मालूम थियो त का बि FIR कापी ॾियण लाइ तयारु कोन्हे, ॿुधाइण घरनि खां असां कुझु नमूने सां वञी जेको नाला वरिता आहिनि FIR अञा ज़ाहिर कोन कई आहे ऐं पुलिस उनजी ॻोठ वई, लेकिन हू बासर माण्हू आहिनि ऐं हू उनखे पंहिंजे बासर MP MLA जी सपोर्ट आहे ऐं उहे चवंदा हिते असांजी पंहिंजी अदालत आहे, असांखे केरु चवण वारो केरु कोन्हे। ऐं हीउ लाड़ पट्टी में बदीन ज़िले जे लाड़ पट्टीअ में ही पहिरियों वाक़ियो थियो आहे जेको हिन वॾेरे पंहिंजी अदालत क़ाइमु करे, जॾहिं त कानून लागू कंदड़ इदारा आहिनि अदालतूं जेकॾहिं चोर आहिनि त बिल्कुलु चोरनि जी केरु सपोर्ट कोन कंदो, भले पर उनखे पंहिंजे कानून जे हवाले करिणो हो। जेकॾहिं उनजी चोरी करे उन पकड़िया आहिनि त उनखे कानून जे हवाले करिणो हो, अदालत में उनखे केस जी पैरवी कंदा, उनखे सज़ा ॾियारींदा। इहो किथां जो इंसाफ़ आहे, किथां जी तज़लील आहे, किथां जो माना हिकिड़ो कपिड़नि खां आजो करे वीडियो थियो, घर जा फैमिली जा ॿिया माण्हू पिया ॾिसनि ऐं उनजी तज़लील खे इहा हिकिड़ी जेका हितां जी रवायत थिए थी, हिन में माण्हुनि जा दुश्मनियूं पैदा थी सघनि थियूं।
त माण्हू इहो मुतासिर कनि था त भई छा चओ, हुन खां पोइ पुलिस बार बार हुनखे ॿ ॾींहं त उन शयुनि खे लिकाईंदी रही ऐं हुन सां मिलनि न, राब्ते में न हुजनि, हा मसइलो हल करियूं था, लेकिन उहो जरा ग़रीब आहिनि, मिसकिन आहिनि, जॾहिं सियासी समाजी सोशल मीडिया ते ऐं केतिरनि जो मीडिया जॾहिं किसे खे खयो पोइ राति मजबूर थी हुननि जेको FIR कटी आहे, पर अञा को बि हिकु जवाबदार बि पुलिस गिरफ़्तार न कयो, छो बाहिर आहिनि। जी अच्छा यूसुफ, जेको मूं हिन केस ते रिसर्च कई आहे, थोरो ॾिठो आहे त जेके माण्हू आहिनि उन्हनि SSP बदीन सां मिलण जी बि कोशिशि कई, त SSP बदीन सां उन्हनि जी मुलाक़ात बि नाहे थी। तव्हां हिन मामले ते पुलिस जे रवैये खे कीअं था ॾिसो? छा पुलिस धुर बणियल आहे? हिन वाक़े में मुलविस जवाबदारनि खे बचाइण जी कोशिशि कई पई वञे, ऐं केस जेको तव्हां ॿुधायो दाख़िल थियो आहे त उनमें कहिड़ा कलम लॻाया विया आहिनि? उनमें छा बासर जेको वॾेरो आहे उहे केरु आहिनि, उन्हनि जी छा सुञाणप थी आहे, उन्हनि जा नाला को शामिल कया विया आहिनि, या रुॻो उन्हनि जा जेके मुलाज़िमिन आहिनि उन्हनि जा नाला शामिल करे उन्हनि खे बचाइण जी कोशिशि कई पई वञे? जी जीअं त राति देरि सां जॾहिं असांखे हुते ज़रियुनि खां मालूम थियो, फिरियादी खां असां पुछियो सुबुह मां त उन चयो त असां कल्ह खां त वठी करे दरबदर हुआसीं, SP सां मिलण तयारु, मिलण ते SHO सां मामूली मिलियो थी तो साहब अचे परमिशन वठूं, ठीकु आहे। ऐं फारूक मेमण जेको उन इलाइक़े जो बासर ज़मीनदार आहे, वॾेरो आहे, उन हुननि खे हिते जी MP MNN जी बिल्कुलु पीपल्स पार्टी जो माण्हू आहे, हुनखे आशिरो आहे ऐं उहो चए थो मूंखे केरु कुझु कोन करे सघंदो, ऐं मुंहिंजी सपोर्ट मथे घणी आहे, जंहिं करे पुलिस हुन खां लवाए पई, हुनखे जेको बाक़ाइदे हुनखे को बि हुन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई नथी करे। जॾहिं कुझु मीडिया जो ऐं प्रेस जो सोशल मीडिया जो दबाव थियो, उन खां पोयां देरि सां हुनखे घुराए जॾहिं हुन खां फिरियादी खां पुछियो त हुन चयो त मूं खां जेके असां FIR सही वरितियूं अथनि उन्हनि में 9 माण्हुनि जा नाला 9 माण्हू न ॿुधाया आहिनि, जंहिंमें फारूक मेमण, शकील मंदरो, मुबारक खासकेली, बिनल खासकेली, मिसरी खासकेली, आमद मल्ला, यार मोहम्मद मल्ला, बिलाल मल्ला, अब्दुल रसूल मल्ला जी हुनजा नाला हुआ। मूं सयूं कयूं आहिनि, उहो हुन में बुक में हुननि चयो त भाई रखी छॾियो, फ़िलहालु अञा का बि हुनजी शोबो कोन अथनि। ऐं हुन खां पोइ सुबुह मां इहो ॿुधण में त SHO त वियो भुॻड़ा मेमण, पर उहो बासर हुन सां मिली करे वापसि हलियो आयो, का बि गिरफ़्तारी का बि अमल में कोन्हे, को बि माण्हू छॾियो कोन, जॾहिं त हिन वक़्तु उहो सभिनी खे ख़बर आहे त उहे सियासी माण्हू अप्रोचार आहिनि ऐं उहो उन करे उनखे थींदो कुझु कोन, ऐं उहो जरा ग़रीब आहिनि। बिल्कुलु ठीकु आहे यूसुफ, हिन मामले ते जेका मुतासिर धुर आहे, मुतासिर जेके माण्हू आहिनि उन्हनि सां या उन्हनि जे वारसनि सां तव्हांजी का ॻाल्हि ॿोल थी आहे? उहे हिन कार्रवाई मां, पुलिस जे हिन रवैये मां मुतमइन आहिनि, या हू कंहिं एहतजाज जो सोचनि पिया SSP ऑफिस आॾो, या किथे, या सियासी जेके अॻवान आहिनि जेके तव्हां ॿुधायो पिया उन्हनि जी पुठभराई आहे, उन्हनि खे सरपरस्ती आहे, उन्हनि वटि को एहतजाज जो प्लान कनि पिया, या उन्हनि का ॻाल्हि तव्हां सां कई आहे हिन सारे मामले में? बिल्कुलु हुन सां थियो आहे। हुन जेको पंहिंजो मुतासिर जेका आहिनि उन्हनि जेको भाउ आहे हाफ़िज़ हनीफ़, हुन सां मूं ॻाल्हायो, उन्हनि चयो त असांखे पुलिस पहिरीं त 2 ॾींहं असांखे ॿुधण लाइ तयारु कोन हुई, असांजी का बि ॻाल्हि जॾहिं राति दबाव थियो आहे, हुन खां पोइ FIR दाख़िल थी आहे, असांखे SHO दिलासा ॾिए पियो, बाबा आउं बिल्कुलु माण्हू कंदुसि, मूंखे हिकिड़ो 2 ॾींहं छॾियो, तकड़ि तव्हां न करियो, FIR छो न करियो, हीअ मसइला थींदा, ऐं बिल्कुलु तव्हां सां कंदुसि। पर असां उन्हनि खे चयो आहे त जेकॾहिं हिकिड़ो 2 ॾींहं असीं असां कुझु कलाक इंतज़ारु कयूं था, पर असांखे उमेदु हू ॾिसे कोन्हे, उहो बासर असांखे नथो थिए त पोइ हुननि मां को माण्हू को अरेस्ट थींदो। बाक़ी हाणे खाना पूरी कनि, पोइ हिकिड़ो 2 जेके ॿिया मिड़े नाला आहिनि, हेठि मेन जवाबदार फारूक, असीं हुननि जो चवणु त फारूक मेमण कॾहिं बि गिरफ़्तार कोन थींदो, छो बासर आहे। बाक़ी हेठियुनि मां कुझु हिकिड़ो 2 माण्हू ॾी खाना पूरी ज़रूरु कंदा, त जेकॾहिं हिननि इहो कयो, मुख्य जवाबदार फारूक मेमण न गिरफ़्तार थियो त हुननि इहो चयो त असीं प्रेस क्लब खां एहतजाज बि कंदासीं, असीं अदालतुनि में वेंदासीं, असांखे जेको बि जमहूरियत जो कानूनी हक़ आहे उहो असीं बिल्कुलु कंदासीं। जी बिल्कुलु ठीकु आहे, वॾी महिरबानी यूसुफ मंधरो, असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि सिरानी मां, जन ही मामिलो रिपोर्ट कयो आहे। हिकु अफ़सोसनाक तरीन वाक़ियो आहे त ट्रांसफार्मर जे लाहिण, चोरी लाहिण जे इल्ज़ाम हेठि 3 माण्हुनि खे उतां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि गिरफ़्तार कयो, ऐं उनखां पोइ हिकु वॾेरो फारूक मेमण जंहिंजो नालो ॿुधायो पियो वञे, उनजी उताक ते उन्हनि खे नयो वियो, ऐं उनखां पोइ उन्हनि ते बदतरीन तशदुद कयो वियो। उन्हनि खे कपिड़नि खां आजो करे नाज़ुक उज़वा जेके आहिनि उन्हनि में पेट्रोल, नस्वार ऐं मिर्च विधा विया, ऐं न रुॻो ही तशदुद कयो वियो, पर हिन मामले जी, हिन समूरे प्रोसेस जी वीडियो रिकॉर्ड कई वई, ऐं उहा वीडियो सोशल मीडिया ते अपलोड करे उन्हनि जी हिकु तज़लील थी, पर उनखां पोइ उन्हनि खे वधीक बदनाम करण जे लाइ, उन्हनि खे ज़लील करण जे लाइ उहे वीडियोज़ जेके आहिनि उहे सोशल मीडिया ते बि पोस्ट कई वियूं। हीउ वाक़ियो रिपोर्ट थियण खां पोइ काविश ऐं केटियुनि ते जॾहिं हीउ वाक़ियो रिपोर्ट थियो त उनखां पोइ रिवायती जेका पुलिस जो तरीक़ो आहे उहो अख़्तियार कयो वियो आहे, रुॻो FIR कई वई आहे, ऐं अञा ताईं हिन FIR में
का बि गिरफ़्तारी नाहे थी सघी। ॿुधायो पियो वञे त जेको जंहिं धुर ते इल्ज़ाम आहे, जंहिं वॾेरे ते फारूक मेमण ते, उहो सियासी जेको आहे सरपरस्ती उनखे हासिलु आहे ऐं ॿुधायो पियो वञे त उनजे ख़िलाफ़ का कार्रवाई कोन थींदी। अञा ताईं जेका शइ नज़र अचे पई त अहिड़े क़िस्म जे हाई प्रोफाइल मामलनि में, केसनि में पुलिस एक्टिव नज़र ईंदी आहे, पर अञा ताईं बदीन पुलिस हिन मामले ते का बि कार्रवाई जेका आहे उहा नाहे करे सघी। इन मामले में मुलविस को बि माण्हू गिरफ़्तार नाहे थी सघियो। ॿुधायो इहो पियो वञे त फारूक मेमण खे कुझु बि कोन थींदो। ॾिसणो इहो आहे त SSP बदीन ऐं DIG हैदराबाद हिन मामले खे कीअं टैकल कनि था ऐं उनखां पोइ IG सिंध हिन मामले खे कीअं ॾिसे थो। छो त जेकॾहिं इंटरनेशनली हीउ मामिलो रिपोर्ट थियो त हीअ पुलिस न रुॻो सिंध पुलिस पर सिंध हुकूमत जी बि तमामु घणी बदनामी थींदी, छो त जिते कानून जी रिट नाहे हूंदी उते हुकूमतूं ऐं इदारा जेके आहिनि उहे बदनाम थींदा आहिनि। ॿिए तरफ़ शिकारपुर मामले में जेको नौजवान फ़ौत थियो आहे हुन मामले जी बि साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी जी ज़रूरत आहे। वारसनि जो जेको इल्ज़ाम आहे, वारसनि खे ॿुधण जी ज़रूरत आहे त उन्हनि जे नौजवान खे बेगुनाह हिरासत में वरितो वियो। ख़तरनाक तरीन केस आहे। अॻूणो जेको चीफ जस्टिस आहे उनजे घर ते फायरिंग थी या उते गोली उछलाई वई ऐं नेशनल बैंक ते फायरिंग थी। उन केस जे इल्ज़ाम में ॿिनि नौजवाननि आसिफ पठान ऐं साजिद पठान खे पुलिस हिरासत में वरितो। पुलिस जो इहो चवणु हुयो अनऑफिशियली त हीअ जेके माण्हू आहिनि उहे उन में मुलविस आहिनि, पर चीफ जस्टिस साहब उन्हनि पुलिस जे हिन ॻाल्हियुनि मां मुतमिन नाहे थियो। उन्हनि जी IG सिंध सां मुलाक़ात बि थी आहे। असांजो सीनियर रिपोर्टर ज़ाहिद नून इन मामले ते असांखे अपडेट कयो, ॿुधायो आहे त जेको मुदई आहे उहो बि पुलिस जी इन कार्रवाई मां, इन्हनि गिरफ़्तारियुनि मां मुतमिन नाहे। उन पुलिस खां सबूत घुरिया आहिनि त कहिड़ी बुनियाद ते, कहिड़ी शयुनि जी बुनियाद ते इहो ॿुधायो पियो वञे त हीअ माण्हू मुलविस आहिनि, पर इन्हनि ॿिनि नौजवाननि खे गैर क़ानूनी तरीक़े सां हिरासत में रखियो वियो। का बि एंट्री या किथे बि FIR दाख़िल करे उन्हनि जी कानूनी जेका गिरफ़्तारी आहे उहा ज़ाहिर न थियल हुई ऐं उनखां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ हिकु नौजवान फ़ौत थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मौत तबई आहे। वारसनि जो इल्ज़ाम आहे त नौजवान खे पुलिस सख़्तु तशदुद जो निशानो बणायो, जंहिंखां पोइ हू फ़ौत थियो आहे। वाक़े खां पोइ SHO जेको हुयो उनखे हटायो वियो आहे या हू मोकल ते रवानो थियो आहे। ॿियो SHO गढ़ी यासीन ते मुक़ररु थियल आहे। इन वाक़े जी बि साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी जी ज़रूरत आहे त जीअं हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि ऐं जेका मुतासिर धुर आहे उन सां इंसाफ़ थी सघे। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ॾींदा इजाज़त। अला भाई।